अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। नाज़रीन, मदी जी मावा सां सचाई न्यूज़ जे नुमाइंदे इलाही बख़्श भुट्टे जी रिपोर्ट शेयर कंदा हलूं त पीपी अॻुवाण ऐं माहिर क़ानून एडवोकेट सैयद दुर्ममन शाह जे सॾ ते संदन जे बंगले मदी जी हाउस ते स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज खान दुरानी जी हिमायत, ज़मानत लाइ ॾिनल दरख़्वास्त जी मंज़ूरी ऐं संदन मथां आयल मुश्किल वक़्त जे ख़ात्मे लाइ क़ुरान ख़्वानी कई वई। क़ुरान ख़्वानीअ वारी तक़रीब में सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि, आलिमनि, हाफ़िज़ सगोरनि ऐं मदरसे जे तालिबनि ऐं वॾे तइदाद में शहरनि शिरकत कई। क़ुरान ख़्वानीअ बैदि स्पीकर सिंध असेंबली आगा सिराज खान दुरानी जी फतह तोड़े कामयाबियुनि ऐं कामराननि लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरी उन जे मामलनि खे हल करणु फरमा। अल्लाह उन जी परेशानियूं दूर फरमा। अल्लाह दुनिया में उनखे इज़तनि भरियूं ज़िंदगियूं अता फरमा। अल्लाह जी जी ऐं अल्हम्दुलिल्लाह ही जेके बि असांजा हिते मोहसिन आहिनि, साईं पीर मोहम्मद शाह साहिबु, साईं दुर्मोहम्मद शाह साहिबु, उन्हनि जी इज़तनि में बि इज़ाफ़ो करणु फरमा। अल्लाह ही जेके बि हिते शरीक थिया आहिनि थींदड़नि जी अल्लाह इज़त अफ़ज़ाई फरमा, दुनिया आख़िरत जूं भलायूं अता फरमा। रब्बना आतिना फ़ी दुनिया हसना वफ़िल आख़िरति हसना वक़िना अज़ाबन नार। अल्लाह आगा साहब ते जेका हीअ आज़माइश आई आहे, अल्लाह इन आज़माइश मंझां ख़ैर असलूबी ख़ुशि असलूबी सां उन्हनि खे ॿाहिरि कढणु फरमा। अल्लाह हर क़िस्म जे फितननि फ़सादनि खां पंहिंजी पनाह में रखणु फरमा। दुनिया आख़िर जूं इज़त मौत अचे, ईमान ते ख़ात्मो ख़ैर ते ज़बान ते कलमो जारी हुजे। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह। नाराए तकबीर, नाराए रिसालत, नाराए हैदरी, नाराए हैदरी। आख़िर में क़ुरान ख़्वानीअ वारी तक़रीब में आयल महिमाननि खे ख़ैरात फ़ी सबीलिल्लाह जी मानी खाराई वई। आख़िर में तक़रीब में आयल महिमाननि ऐं मुआज़ज़ीन सचाई न्यूज़ सां ॻाल्हाईंदे पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया। आगा साहिब दुरानी जन जेके क़ैद में आहिनि या उनजे मथां केस आहिनि, अल्लाह पाक उनखे बरी करे उनखे इज़त सां अफ़ज़ाई अता फ़रमाए। उन सिलसिले में जी माशाअल्लाह मजमू थियो आहे ऐं हीअ मजलिस कामयाबु कंदो। हीअ मजलिस माशाअल्लाह इन लाइ कामयाबु, अल्लाह पाक हिन मजलिस जी बरकत सां, क़ुरान पाक जी तिलावत जी बरकत सां असांजी परेशानियुनि खे हल फ़रमाईंदो। जॾहिं असां हिन क़ुरान मजीद जे मतिलबु ज़िंदगी गुज़ारींदासीं, अल्लाह पाक असांखे ॿिन्ही जाननि में साईं दुर्मा शाह साहिबु फरमायो त तव्हां अचो ऐं हिते क़ुरान ख़्वानी करायो ऐं दुआ करायो त आगा साहिब जी जेके बि मसाइल आहिनि, परेशानियूं आहिनि, उहे सभु उन्हनि जा हल थी वञनि, परेशानियूं दूर थी वञनि। क़ुरान मजीद जे ख़तम जी बरकत सां अल्लाह ताला उन्हनि ते पंहिंजूं रहमतूं फरमाए, उन जी इज़त अफ़ज़ाई फरमाए ऐं उन्हनि खे दुनिया आख़िर जूं भलायूं अता फरमाए। पाक जी तलावत थी आहे, ख़तम क़ुरान शरीफ़ जो निकितो आहे त असां मथां जेके मुसीबतूं आहिनि अल्लाह साईं उन में आसानी फरमाए। ख़ुसूसन आगा साहिब जे लाइ मुंहिंजो सौटु आबिद ऐं असांजो वॾो मीरबर, वॾो वली अकबर शाह, इन्हनि सभिनी खे आसानी फरमाए, हिन जा जेके मसाइला आहिनि उन्हनि खे आसान तरीक़े सां हल थी वञनि। इहो मक़सदु मक़सदु इहो ई आहे त अल्लाह ताला सां सभिनी सां राज़ी थिए। अल्लाह ताला जेके बि मुसीबत आहिनि सभिनी तो दूर फरमाए। अल्लाह ताला असां सभिनी खे हिदायत ॾे, असांखे सही रस्ते ते हलाए, गुमराहीअ खां बचाए, बदकारीअ खां बचाए। अल्लाह ताला जेके बि जंहिं आगा साहिब मुसीबत आहिनि, अल्लाह ताला उन मुसीबत लाइ, जे भाऊ वॾे मथां मुसीबत आहिनि, अल्लाह ताला उन भाऊ वॾे तो मुसीबत लाइ, जीअं भाऊ आबिद जे मथां असांजो पाड़े वारो आहे उन तो मुसीबत आहिनि, अल्लाह ताला उन तो लाइ जंहिं बि मुस्लमान भाउ जे मथां जेका बि मुसीबत आहे उहे सभु दूर करे सभिनी खे हिदायत वारे सिधे रस्ते ते जिते अल्लाह साईं राज़ी थिए उन रस्ते ते हलाए। क़ुरान ख़ानी थिया आगा साहिब जे दुआउनि जे करे आगा साहिब खे अल्लाह साईं निजात ॾींदो, इन शइ खां रब्बिल आलमीन उनखे तकलीफ़ दूर कंदो। असांजे मोहतरम सिंध असेंबली स्पीकर आगा सिराज दुरानीअ जे जेका हुन ते नाजाइज़ केस थिया आहिनि ऐं हुनखे रासा कयो थो वञे बेगुनाह, उनजे लाइ असां दुआ कईसीं ऐं क़ुरान ख़ानी कईसीं। उन लाइ सभु गॾु थिया आहियूं हिते। जी क़ुरान ख़ानी जेकी असांजी गॾिजाणी थी आहे हिते, पहिरीं ॻाल्हि 12 रबीउल अव्वल रसूल पाक जे शान में, उनजे ख़ातिर उन खां पोइ आगा साहिब सिराज साहिब दुरानी साहिब जी जेको असांजो स्पीकर सिंध आहे, असांजो MP साहिब बि आहे, उन जेका अल्लाह साईं उन तो परेशानियूं मुसीबत दूर करे, असां उन करे आगा साहिब खे अल्लाह साईं
जेकी भी तकलीफ़ अथव जेकी भी परेशानी अथव उहे सभु दूरि करे ॿियनि दोस्तनि ते जिन ते बि आहिनि परेशानियूं पार्टी वारनि ते या ॿिया जेके बि भाइर असांजा मुस्लमान आहिनि जिन ते बि का परेशानी आहे का मुसीबत आहे अलाह साईं उन्हनि सभिनी खे उहा दूरि कंदो। हीअ जेका अॼु हिते मदीजी हाउस ते पीपी अॻवान एडवोकेट सैयद दुरमोहम्मद शाह जे मेज़बानी में ऐं उनजे सॾ ते हिते क़ुरान ख़वानी थी आहे जिते मदीजी शहर सां तालुक़ु रखंदड़ मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमुनि जा अॻवान ऐं शहरी सिविल सोसाइटी जा माण्हू जेके आहिनि हिते शरीक थिया आहिनि। अवां उन हवाले सां छा चवंदो? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं दुरमोहम्मद शाह जेको आहे जो ईद मिलाद नबी सिलसिले में जेको इतमामु कयो आहे ऐं दुआ घुरी वई आहे इहो सभ खां बहितर आहे ऐं अलाह साईं उनजी बहितरी कंदो ऐं जिन खे घुरायो वियो आहे उहो बि दुआगू आहिनि त इहो जेको अहिड़ो थियो आहे बहितरीन नमूने थियो आहे अलाह उनखे बहितर मोकिलियो। अलाह उहो शरीफ़ इंसान आहे ऐं हुनखे ख़ामोखे सियासत जे हिन में मड़ियो वियो आहे ऐं हुननि खे इल्ज़ाम हयो वियो आहे हीउ सियासी चकर आहे ऐं अलाह साईं कंदो त हुनजी ज़मानत बि थींदी ऐं सुरखुरू थी ॿाहिरि निकिरंदो इंशा अल्लाह ताला। असां हुनजे लाइ दुआगू आहियूं ऐं अलाह बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। साईं दुरमोहम्मद शाह जेका क़ुरान ख़ानी पंहिंजे बंगले में कराई आहे उहा आगा साहब हिते हिन महिल ॾुखियो वक़्तु आहे उन ते कूड़ा इल्ज़ाम जेके लॻा आहिनि नेब जे तरफ़ां अॻ में बि उनजी ज़मानत थी वई इंशा अल्लाह सुप्रीम कोर्ट मां ज़मानत थी वेंदी चंद ॾींहंनि में उन जे हवाले सां असां क़ुरान ख़वानी कराए जीअं उन खां जेके मुसीबतूं नाजरीन मज़ीद ख़बरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त यूट्यूब, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।